बख्शापुर में मुड़स था नौजवान ज़ाल कतल, जवाबदार मुड़स फरार। खबर मौजिब बख्शापुर थाने जे हद गोठ गुल मोहम्मद गोलो में जवाबदार मुड़स राशिद अली गोलो मुबैना घरू अणबणत सबब पंहिंजी नौजवान ज़ाल मसमात जीवा खातू खे घुटा ॾेई बेदर्दी सां कतल करे छॾियो। जवाबदार फरार थी वियो। अहिड़ो इत्तला बाद हद जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूल जो लाश हथ करे थाणे ते आंदो, जितां ज़रूरी कागज़ी कार्रवाई बाद मक़तूल मिसमात जीवा खातून जो लाश पोस्टमार्टम लाइ तालका अस्पताल मोकिलियो वियो। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। होॾांहुं राब्तो करण ते बख्शापुर पुलिस ॿुधायो त जवाबदार मुड़स पंहिंजी घरवारी खे कतल करे फरार थी वियो आहे। वाक़ियो घरू अणबणत ॿुधायो पियो वञे। मक़तूला जो लाश कशमोर तालका अस्पताल मां पोस्टमार्टम बाद वाट्सन हवाले कयो वियो आहे। वधीक जांच करियूं पिया।